महबूब केरा केरा अॼु इहो मां अदब सेखारियां थो। मुर्शिद हुजे अखियुनि ते सिर जो ताज आहे, पर मदीने वारे साईं जो इहो लक़ब आहे महबूब। इहो अदब थो सेखारे, अदब थो सेखारे। खबरदार सुन्नी, खबरदार मता कहे एड़े एड़े फेरे नथू खरे मौलवी जेको बोड़ ते तिरकी तो थे गाढ़े ते उनके चाई थे लगे। महबूब हिब्बा मदीने वारो असा महबूब सुभानी सिर्फ हुजूर गौसे आजम के सची बुधाए जगह महबूब मदीने वाले साईं जे महफिल में यारी शरीफ में बैठो आ। ये हक सत जी महफिल आ। जदे का भी जाओ आ होश संभालो ते पांजे बाबे का भी हो बुधो तई त महबूब सुभानी बगदाद वार पक्की गाला गलत आ, सच्ची गाला पूरा। महबूब सुभानी केरा केरा तब से करे जो खेरा केरा उन्होंने खे मौलवी ने खे मुस्तरफ के उठा, उन्होंने के कैंसिल के उठा जगह सुन्नत खे विराई था, उन्होंने के आसा मायकाब के उठा जगह सुन्नत खे प्राण में विराई था। इस्लाम में तफरको अहले सुन्नत जमात में तफरको फैलाई था, पर जेको जेजो अकीदो आ वो उतेरा था, जेजो जेको लक़ब आ वो भी उन्होंने सुन जो होता ही रहता। खबरदार पर एतिरो चवंदासीं मौलवी खे बाइकाट कंदासीं बस। असां ॿियो कुझु बि न कंदासीं। छो पाड़े में सची ॿुधाइजे जे पुट ॼमई थो त पोइ जेकॾहिं मोहम्मद अवेस नालो रखंदो आहे, मोहम्मद अवेस भित सां गॾो गॾु हूंदी मोहम्मद अवेस छो ॾींदो आहे न यार हे पाड़े वारा कवरेज यार रख नालो नाले जहिड़ो आहे छा थी पियो न यार न मान रखंदो। जेकॾहिं कोई सोच हुजे साईं फरमाइनि था नालो रख साईं ख़ैर आहे, जे न साईं घर में छेड़ा पवंदा कोन त पोइ मूंखे इहो ॿुधाए त साईं एतिरा किताब किथे पढ़िया अथई, इहो एतिरो टेम किथे आंदो अथई जो तोखे महबूब सुभानीअ जे शान जी बि ख़बर नथी पए। हाणे विसरी वियो अथई, हाणे विसरी वियो अथई महबूब सुभानी जो शान, हाणे विसरी वियो अथई। हाणे याद कर हाणे तुझो आखिरी टेम ऐं अंत अची वियो अथई। गौसे आज़म बि हिक, महबूब सुभानी बि हिक, जेको बगदाद वारो आहे त गौसे आज़म जे मथां ॿियो महबूब सुभानी जे मथां ॿियो। इहो असां कादरनि जो ऐलान आहे, इहो असां कादरनि जो ऐलान आहे। बस गौसे आज़म हिक, महबूब सुभानी बि बगदाद वारो हिक। खबरदार 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 जे पारे में पुट ॼमे थो त उनजो नालो लखण खां लाराई थो। छो सोट जे पुट जो असांजी घर में सोट जे पुट जो मान रखंदमि छो यार बस छॾे हुनजो नालो आहे। आम माण्हूअ जो नालो नथो खणे, मुंहिंजे मुर्शिद जा लक़ब कीअं थो बदिलाए। ॻाल्हि ॿुध जंहिंजा जेके लक़ब आहिनि उन्हनि जा उते रहण जो हर सैयद जो अदब आहे, हर गादीअ वारे जो अदब आहे, एहतराम आहे। साईं जन न फरमाए त असां कादरी अदब कंदा, असां कादरी अदब वारी जमायत हो। हर सैयद जो अदब आहे, हर गादीअ वारे जो अदब आहे। असां न उनजे शान खे घटि वधि ॻाल्हाईंदा हो न ॻाल्हाईंदासीं। अल्लाह उन्हनि खे ख़ुशि रखे, पंहिंजी दुनिया में ख़ुशि हुजनि, पर असांजे बगदाद वारे जहिड़ो न अॼु ताईं कोई थियो आहे न वरी कोई थींदा।